नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भली कार आऊं यहाँ बिशारा सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरूं। सेनेट जे इजलास में क़ाइदे ऐवान शहज़ाद वसीम जे तक़रीर ते मुख़ालिफ़ धुर जे मेंबरनि जो एहतजाज। क़ौमी सलामती पॉलिसी पार्लियामेंट में पेश न करण ते ऑपोज़िशन मेंबरनि ऐवान मां वॉकआउट करे हलिया विया। शहज़ाद वसीम चवे थो आलमी साम्राज्यूं कठपुतलियूं एहतजाज करे रहियूं आहिनि। सेनेटर श्री रहमान जो चवणु आहे त क़ौमी सलामती पॉलिसी जी मंज़ूरी नेशनल सिक्योरिटी कमेटी खां वरिती वई पर पार्लियामेंट खां तजवीज़ूं न वरिती वयूं। क़ौमी सलामती पॉलिसी में मुआशी पॉलिसी खे शामिल करण का नई ॻाल्हि न आहे। सेनेट चेयरमैन पारां मेंबरनि खे सीटुनि ते विहण जी हिदायत। नवाज़ शरीफ़ अचे थो त अचे, नथो अचे त को फ़र्क़ु नथो पवे। नवाज़ शरीफ़ ॿुधाए त कहिड़े ॾींहुं अचिणो आहे, वीज़ा ऐं पासपोर्ट ॾींदुसि। कुझु थियण वारो न आहे, इमरान ख़ान पंहिंजा 5 साल पूरा कंदो। एस्टेब्लिशमेंट जो फ़ैसिलो आहे त उहा चूंडियल हुकूमत सां गॾु हूंदी आहे। हर पार्टी चवे थी त एस्टेब्लिशमेंट उन जे मथे ते हथु रखे। इमरान ख़ान जी क़यादत में ईंदड़ इलेक्शन विढ़ंदासीं। उमेद आहे त इमरान ख़ान 5 साल महांगाई ख़तमु कंदो। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद जो रावलपिंडी में मीडिया सां गॾु। बिजली की कीमत में 1 भेरो ॿीहर इज़ाफ़े जो इम्कान। नेपरा ₹4.33 फ़ी यूनिट इज़ाफ़े बाबति CPPA जी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो। ₹6 जी अॻूणी एडजस्टमेंट ऐं अंग अखरनि जो जाइज़ो वठण बाद फ़ैसिलो जारी थींदो। रिलीफ पैकेज ॾियण जा दावेदार रोज़ानो ग़रीब आवाम ते महांगाई जो बम किराइनि था। फ्यूल एडजस्टमेंट जी मद में हुकूमत बिजली जी क़ीमत में ₹4.33 इज़ाफ़ो करे रही आहे। छा वापेदार महांगी LNG मां बिजली पैदा करण जा ज़िम्मेवार आहिनि? तबाही सरकार 1 साल में बिजली फ़ी यूनिट क़ीमत में ₹80 खां वधीक इज़ाफ़ो कयो आहे। महांगाई सबबि परेशान आवाम मथां वधीक भार न विधो वञे। PP जी नायब सदर सेनेटर श्री रहमान जो ट्वीट। इस्लामाबाद जी मकानी नुमाइंदनि नई लोकल गवर्नमेंट ऑर्डिनेंस के इस्लामाबाद हाई कोर्ट में चैलेंज करे छॾियो। अदालत सदर डॉक्टर आरिफ अलवी, घरू सेक्रेटरी, कानूनवार सेक्रेटरी ऐं अटॉर्नी जनरल खे नोटिस जारी करे छॾिया। 11 जनवरी ते तलब दरख़्वास्त गुज़ार मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे त मेयर जी सिधी रीति चूंड डिप्टी मेयर जो उहिदो ख़तमु करणु कानून जे ख़िलाफ़ आहे। ओमिक्रॉन केसेस सबबि पाकिस्तान अंदर फरवरी में आलमी वबा की 5 लहर जो ख़दशो ज़ाहिर। सिहत वारी वज़ारत मूजिब ओमिक्रॉन जा केस तेज़ी सां साम्हूं अची रहिया आहिनि। इन मां ज़ाहिर थिए थो त ईंदड़ 2 हफ़्तनि में सॼे मुल्क मां ओमिक्रॉन जा केस रिपोर्ट थियण लॻंदा। तिबी माहिरनि जो चवणु आहे त ईंदड़ साल फरवरी जे विच में कोरोना जा 3 खां 4 हज़ार नवां केस साम्हूं अची सघनि था। वैक्सीन लॻाराईंदड़ ओमिक्रॉन सबबि सख़्त बीमारी खां महफ़ूज़ रही सघनि था। यूरोप ऐं अमेरिका में ओमिक्रॉन ख़तरे की घंटी वॼाए छॾी। ओमिक्रॉन जा केस वधण सबबि मुख़्तलिफ़ मुल्कनि पाबंदियूं लॻाइण शुरू करे छॾियूं। फ्रांस में गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1,80,000 नवां केस रिपोर्ट। इंग्लैंड में 1,29,000 खां वधीक केस ज़ाहिर। नीदरलैंड, स्विट्ज़रलैंड, यूनान, पुर्तगाल, स्कॉटलैंड, वेल्स ऐं नादरन इयालनि में भी पाबंदियूं लॻाई वयूं। अमेरिका में अॼु 1.5 लाख खां वधीक नवां केस रिपोर्ट। भारतीय गादी वारे शहर नई दिल्ली में भी ओमिक्रॉन जा केस वधण सबबि इज्तिमाउनि ते पाबंदी लागू। तइलीमी इदारा बंदि। खानगी ऑफिसुनि खे 50% स्टाफ सां कम करण की हिदायत। बांग्लादेश में ओमिक्रॉन वेरिएंट के ख़तरे सबबि बूस्टर वैक्सीन शुरू। सॼे मुल्क में कोरोना वायरस के 6 मरीज़ फ़ौत। 348 नवां केस रिपोर्ट। हकारे केसिस की शरह 0.87% रही। 648 मरीज़नि की हालत घटि थी चुकी ॿुधाई पई वञे। कराची के एडमिनिस्ट्रेटर और सिंध हुकूमत के तर्जुमान मुर्तज़ा वाब चयो आहे त कराची में बेहतरीन ख़िदमत जो सफ़र शुरू थी वियो आहे।
पाकिस्तान जौरशेरी महांगाई जे दॿण में फाथल आहे। सभ खां वधीक गैस पैदा कंदड़ सिंध खे ई गैस नथी ॾिनी वञे। पाकिस्तान ज़रई मुल्क आहे पर अॼु आबादगारनि खे बाण नथो मिले। हाणे अवाम दुश्मन हुकूमत खे घर भेड़ो थियण जी ज़रूरत आहे। मुरीद शाक वटां कमरा थाणे जदगोट सवाली मज़ारी में कारा इल्ज़ाम हेठि मुड़ुस सां ज़ाल क़तल। जवाबदार कादिर बख्श मज़ारी पंहिंजी ज़ाल शहीना खे गोली हणी क़तल कयो। कोयटा में जमीद रोड वटि ट्रैक्टर जी टक्कर में बाड़ो फो थी वियो। पुलिस ट्रैक्टर खे तहवील में वठी ड्राइवर खे गिरफ़्तार करे वरितो। रानीपुर भरिसां क़ौमी शाहरा ते रिक्शा लोडर कल्टी। ॻोठ मोहम्मद छुटल करोड़ो वासी नौजवान फिदा हुसैन करोड़ो फो थी वियो। दादूअ भरिसां इंडस हाईवे ते दौदानी शाख वटि मुसाफ़िर कोच कल्टी। औरतुनि ऐं ॿारनि समेत 9 ॼणा ज़ख़्मी। कोयटा में एयरपोर्ट थाने जी अदमा गिरफ़्तार जवाबदार खे बाहि ॾेई साड़े वियो। IG ऐं DIG वाक़े जो नोटिस वठंदे SHO समेत 4 अहलकारनि खे मुअतल करे छॾियो। SP हेडक्वार्टर्स जी सरबराही में जांच टीम जोड़ी वई। दादू जे न्यू चौक वटां हथियारबंद नौजवान नज़ीर चांडियो खे मुबाइना तौरु अगवा करे विया आहिनि। सीधा अकिल नौजवान जे वालिद ख़ादिम जो चवणु आहे त सादा कपिड़ा पहिरियल हथियारबंद संदसि पुट खे खणी विया आहिनि। ऐं सिंध में यूरिया बाण जे बहिरान सबबि कणक जी पैदावार घटिजण जो ख़दशो वधी वियो। यूरिया बाण जे हथरादो खोट ऐं ब्लैक ते विकिरे ख़िलाफ़ आबादगार अॼु बि रस्तनि ते निकिरी आया। नवाब शाह, सकरन, घोटकी, मीरपुर, माथेलो, ॾहरकी, ठटो, जाती, शेदात कोट, कंडियारो, खैरपुर, टंडो, गुलाम अली ऐं ॿियनि शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा ऐं धरना। This has